ताज़े तलार में पुलिस पारां शहरी खे नाहक गिरफ्तार करण ते अदालती हुकुम बाद SHO समेत 7 अहलकारनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम था जमशेद मल्ला खां। जमशेद, छा तफ़सील आहिनि? हाज़िर SHO मोहम्मद याकूब जाखड़ समेत पुलिस एहलकारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। उन मौके ते लियाज़त मेहरा टीवी शख्स जो पूरो केस दाखिल करण के खिलाफ मुबैना तशद्दुद में कत्ल थी वियल मीर वसीम कालपुर के कत्ल केस में मुख्य शाहिद के शाहिदीदा हटाइण हथ खणण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दबाव विझंदा रहंदा हुआ। केस तां हथ न खणण सबबि शख़्स जो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिं ते सेशन कोर्ट हुकम ते SHO मोहम्मद याकूब जाकरो, सब इंस्पेक्टर दीदार हुसैन, सब इंस्पेक्टर शबीर चांडो, एहलकारनि कुर्बान लाशर, महबूब अली, अलीशेर चांडो के खिलाफ तलाक सां केस दाख़िल कयो वियो आहे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठायल SHO उन ॿुधायो थियो इल्ज़ाम अंदर नियाज़त जो भाउ इमरान जत मंशा 2020 खां 2025 ताईं मंशा ते हलाइनि खेस वटां चर्च हटायो आहे, जंहिं तहत असांखे गिरफ़्तार पूरो इल्ज़ाम हणे पियो त इमरान जत के मीर वसीम कसल केस तां पुलिस हथ खणण लाइ पूरो केस दाख़िल कयो आहे। इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। असां पूरे इल्ज़ाम जो दिफ़ा कंदासीं। जी जमशेद, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।